अस्सलाम वालेकुम। इबरत जे नाज़रीन के ग़ुलाम हुसैन ख़ासकली जे तरफ़ां इबरत वेदर न्यूज़ में सलाम क़बूल पवे। अवां ताईं असां मुल्क जी सूरतयाल जेका मौसम जे हवाले सां पहुचाईंदा रहंदा आहियूं, पाकिस्तान जे चइनी सूबनि जे हवाले सां। इबरत वेदर न्यूज़ में असां अवां ताईं दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में जेका मौसम जी सूरतयाल कहिड़ी रहंदी उन बाबति बि अवां खे आगाही ॾींदासीं त जीअं दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में किथे बर्फ़बारी जा सिलसिला जारी आहिनि त किन हंधनि ते वरी सामूंडी तूफ़ान हली रहिया आहिनि। त असां इबरत वेदर जे ॾिसण वारनि लाइ दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में जेका मौसम जी सूरतयाल आहे उन बाबति बि अव्हां खे आगाही ॾींदा रहंदासीं। हिन वक़्तु असां अव्हां खे जेका मौसम जे बारे में आलमी मौसम जी सूरतयाल बाबति ॼाण ॾेई रहिया आहियूं, उन में अव्हां खे ॿुधाए रहिया आहियूं त रूस में 145 सालनि जो बर्फ़बारी जो रिकॉर्ड टुटी वियो आहे। रूस में 145 सालनि खां पोइ तमामु घणी बर्फ़ पई आहे। हर तरफ़ बर्फ़ ई बर्फ़ नज़र अचे थी। साइबेरिया जे कुझु हिसनि में दर्जे हरारत जेको गर्मी पद आहे, सीउ ऐं थधि में तमामु घणी जेको आहे सो उते इज़ाफ़ो थी वियो आहे। यानी दर्जे हरारत -56 डिग्री सेल्सियस किरी पियो आहे। यानी सफ़ा उते तमामु घणी सर्दी ऐं सीउ आहे, वधी वियो आहे। अहिड़ीअ तरह रूस जे गादी वारे शहर मॉस्को में 145 सालनि जो सभ खां वधीक रिकॉर्ड टुटी वियो आहे। मॉस्को में तमामु घणी बर्फ़बारी पई आहे। हर तरफ़ मॉस्को जे रस्तनि रोडनि ते बर्फ़ ई बर्फ़ नज़र अचे थी। त आलमी जेको ग्लोबल सिस्टम आहे, मौसम में तब्दीलियूं थी रहियूं आहिनि। मौसम जे तब्दीलियुनि सां वॾे पैमाने ते किन मुल्कनि में बर्फ़बारी वधीक थी रही आहे, किन हंधनि ते वधीक बरसातूं पइजी रहियूं आहिनि ऐं किन हंधनि ते वरी सामूंडी तूफ़ान जेके आहिनि सो उहे वधी रहिया आहिनि। जीअं ख़लीज बंगाल, नार बंगाल में जेको सामूंडी तूफ़ान ठहियो, पाड़ेसरी मुल्क भारत जे केतिरनि ई इलाइक़नि में तूफ़ानी ज़ोरदार बरसातुनि जो सिलसिलो जारी आहे। त हिकु तरफ़ बर्फ़बारी जा सिस्टम आहिनि रूस जे इलाइक़नि में, त ॿिए तरफ़ भारत में सामूंडी तूफ़ाननि जा सिलसिला जारी आहिनि। त मौसम में वॾे पैमाने ते जेका आहे तब्दीली अची रही आहे। पाकिस्तान में बि सर्दीअ में इज़ाफ़ो थियण वारो आहे। साइबेरिया खां जेके थधियूं हवाऊं घुलण वारियूं आहिनि उहे रूस साइबेरिया खां थींदियूं जेके आहिनि सो पाकिस्तान में पहुचंदियूं। पाकिस्तान जे सूबे बलूचिस्तान में, सूबे ख़ैबर पख्तूनख्वा में ऐं सूबे सिंध, सूबे पंजाब समेत मुल्क जे अक्सरियती इलाइक़नि में जल्द जेको आहिनि सो साइबेरिया जूं थधियूं हवाऊं दाख़िल थींदियूं, जंहिंसां सर्दीअ में इज़ाफ़ो थींदो। पाकिस्तान में यानी ओलह जा बरसाती सिस्टम जेके आहिनि उहे 20 डिसंबर खां पोइ दाख़िल थींदा। पोइ मुल्क जे कुझु हिसनि में बरसाति जा इम्कान थींदा। आलमी मौसम जी सूरतयाल ऐं मुल्क जी सूरतयाल बाबति मौसम जी ॼाण अव्हां ताईं पहुचाईसीं। वधीक ख़बरुनि ॾिसण लाइ ॾिसंदा रहो इबरत टेलीविज़न नेटवर्क। मौसम वेदर इबरत न्यूज़ मां ग़ुलाम हुसैन ख़ासकली खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।